हाय व्यूअर्स, उम्मीद तो सब खुश हूंदा। ही मुझे घर जो नंढो गार्डन है, तो मूं सोचो अव्हांखे भी ॾेखारियां कुछ मुझा वण जेके आहिनि उहे हिन साल फरिया आहिनि। मेवनि जा वण, हीअ आहे चक्कू जो वण। हीअ चक्कू जो वण हिन साल पहिरियों साल फरियो आहे। हीअ चक्कू अथसि। हीअ आहे ॾाढ़ू जो वण। ॾाढ़ू जो वण केतिरनि सालनि खां फरंदो आहे, हिन साल बि ज़बरदस्त फरियो आहे, तो मूं सोचो अव्हांखे ॾेखारियां। हीअ मुंहिंजो पहिरियों मिनी व्लॉग आहे। अव्हांखे कीअं लॻो कमेंट में ज़रूरु ॿुधाइजो। ऐं जेकी दोस्त चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो ऐं बेल आइकन खे ज़रूरु दॿायो, ताकी अचण वारी हर वीडियो अव्हां ताईं पहुची सघे। पंहिंजे दोस्तनि सां बि शेयर कयो। हीअ मुंहिंजो सिंधी लीमो आहे। हीअ सिंधी लीमो पहिरियों साल फरियो आहे। हीअ लीमो अथसि। हिन हिकिड़ो ई लीमो इहो झलियो आहे जेको अव्हांखे ॾेखारियां पियो। हीअ सिंधी लीमो आहे। इहो लीमो झलियो अथसि। ऐं हीअ आहे चाइनीज़ लीमो। चाइनीज़ लीमो केतिरनि सालनि खां फरंदो आहे, हिन साल फरियो आहे। हीअ आहे फार्मो ज़बरदस्त फरंदो आहे केतिरनि सालनि खां, हिन साल बि ॾाढो सुठो फरियो आहे। ऐं साईं हीअ आहे छॿर जो लान, जेको मुंहिंजे घर जे अॻियां आहे छॿर जो लान। हिन में क़िस्म क़िस्म जा गुलाबनि जा गुल आहिनि। हीअ केले जो ॿूटो अथसि ऐं हिन में ॿिया बि केतिरनि क़िस्मनि जा गुल पोखियल आहिनि।